है और मेरा पूरा सिंध डूब गया है। इससे पहले आपने देखा जो सैलाब आए थे 2010 में या उसके बाद एक शदीद बारिशें भी हुई थी, लेकिन ऐसा कभी नहीं हुआ था कि हमारे 23-24 डिस्ट्रिक्ट मुकम्मल तौर पर डूब जाएँ और जो ये आसमान से पानी बरसा है, ये मामूल की बारिशों से 780 गुना ज़्यादा जो रिकॉर्ड है कि उसमें ये बताया गया है। तो इसलिए हम सबको इनका शुक्रिया अदा करना चाहिए कि ये यहाँ पे स्पेशली आए। यूनाइटेड अरब इमारात के काउंसल जनरल अमाद बुकीत, सफ़ीर हमाद उबैद अब्दुल्ला जुनेबी, सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह सां गॾु नवाब शाह जो दौरो कयो। SS न्यूज़ जे रिपोर्टर तालिब हुसैन रिंद मूजिब नवाब शाह एयरपोर्ट ते सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे हुननि चयो आहे त असां पाकिस्तान जो दौरो करे चुका आहियूं। सॼो पाकिस्तान बरसात ऐं ॿोॾि सबबि शदीद मुतासिर थियो आहे, पर सिंध तमामु घणी मुतासिर थी आहे। असां पहिरें ॾींहं खां वठी इमदाद जो सिलसिलो शुरू कयो आहे ऐं अञा ताईं जारी आहे। उन्हनि जो चवणु हो त जॾहिं सिंध जो फ़ज़ाई दौरो कयो त सिंध जा अक्सर इलाइक़ा समुंड जो ॾेखु ॾेई रहिया आहिनि। असां केतिरा ई घर किरियल ॾिठा आहिनि। कोशिशि आहे त जिन मुतासिरनि जा घर किरी पिया आहिनि उन्हनि खे घर तामीर कराए ॾियूं। हिक सवाल जे जवाब में हुननि चयो आहे त नवाब शाह जा जेकी बि सहाफ़ी बरसात ऐं ॿोॾि सबबि मुतासिर थिया आहिनि उन्हनि जी बि भरपूर मदद कई वेंदी। उन मौक़े ते सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह चयो आहे त असां यूनाइटेड अरब इमारात हुकूमत जा शुक्रगुज़ार आहियूं जंहिं ॾुखे वक़्त में असांजो साथ ॾिनो आहे। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।